अॼु असांजे विच में असांजो ख़ासि दोस्त जय डेवलपर्स उहे आया आहिनि। असांजो विजू भाउ आहे, उन वीचारे मां चङी देरि खां इंतज़ारु कयो सॉरी थोरो लेट थी वियासीं, छो जो इतिहास आहे, इतिहास कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे। त उनजे अंदरि जेतिरियूं ॻाल्हियूं तव्हां पंहिंजो माइक स्टार्ट कयो विजू भाई, त ख़तमु न थींदो आहे। मां अॼु असांजे विच में हिननि जा जेके फादर अची न सघिया, उन्हनि पंहिंजे पुट खे विजय खे मोकिलियो। इहे बि हिकु दातान ॾींदा हलो, अॻियां वधंदा हलो। ऐं भॻवानु असांजे नासिक जे अंदरि अहिड़ा अलाए घणा दाता ॾिना आहिनि, जंहिंजे वजह सां असांजे हिते सिंधी ॿोली, सिंधी कल्चर ऐं सिंधी समाज खे असां उन्हनि जे मदद सां अॻियां खणी था हलूं। ऐं असांजा जेके ॿिए बानीकार आहिनि, हिननि सां गॾु मिली करे असां सिंधी समाज जी शेवा था कयूं। अॼु तव्हां असांजे विच में विजू लालवानी आयो आहे, उहो तव्हांखे पंहिंजे बारे में ऐं थोरो जेके उहे शेवाऊं ॾींदा आहिनि सिंधियुनि खे या सिंधी समाज लाइ जेके कमु कंदा आहिनि, उहो थोरो पंहिंजे बारे में ॿुधाईंदा। विजय जी बेटा, असांखे प्रोग्राम में तव्हां इनवाइट करण लाइ पहिरीं त प्रोग्राम कंटिन्यूसली जेॾी महिल खां स्टार्ट थियो मां कंटिन्यूसली ॾिसां पियो, हिकु सिंधी समाज लाइ जाम मस्तु कंडक्ट कयो अथव अंकल तव्हां, उन लाइ जाम थैंकफुल। ॿियो अंकल, असां समाज में सभु हर हिकु ॻाल्हि लाइ हूंदा ई आहियूं गॾु। असांजी कुझु सोशल एक्टिविटीज़ हलंदियूं आहिनि जय डेवलपर्स करे। असां सोशल एक्टिविटीज़ बि जाम सुठी तरह कंदा आहियूं। माण्हुनि खे जेके पुअर आहिनि, जेके विधवाऊं मायूं आहिनि, उन्हनि खे कीअं हैंडल करणु, जंहिंखे मेडिकल इश्यूज़ आहिनि उन्हनि खे हैंडल कंदा आहियूं। जेको असां कंदा रहंदा आहियूं। थैंक यू अंकल, हिन खां मथे कुझु न चइणो। थैंक यू। मां तव्हांखे हिकु ॿी ॻाल्हि सुठी ॿुधाईंदुसि जय जे बारे में। हिननि जा पप्पा मुंहिंजा ख़ासि दोस्त आहिनि, हिननि जा पप्पा मुंहिंजा ख़ासि दोस्त आहिनि। असांखे असांजे सिंधी समाज खे जेकी हिकु सुठी माना आदत आहे, असांजा हथ हमेशह ईअं खुलियल हूंदा आहिनि। ऐं जय बि पंहिंजे पप्पा खां उहा विरासत वधी आहे। जय जा बि ॿई हथ समाज लाइ खुलिया हूंदा आहिनि। मां जय खे अर्ज़ु कंदुसि, जय थोरे में असांजो जवाई बि लॻंदो आहे, त मां उनखे चवंदुसि असांजी ईंदड़ जेकी पीढ़ी आहे, तव्हां उन्हनि खे बि सेखारींदो, पप्पा जो वारसो अॻियां खणंदो, त उहो बि समाज खे विराईंदो रहंदो। ऐं तव्हां अॼु आया आहियो, धन्यवाद। ऐं मां तव्हांखे हिकु नंढी अञा ॻाल्हि चवंदुसि, सिंधीअ जे अंदरि मां आहियां, हा मां आहियां सिंधी, मुंहिंजी पहचान हिन ॿोलीअ सां आहे। छो तो तूं लिकाएं जहिड़ो सुख तुंहिंजो हिन ॿोलीअ सां आहे। न ठो मोहताज हिन दुनिया जो, तुंहिंजो कर्म धर्म सभु हिन ॿोली सां आहे। गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली, जग में मिठास हिन ॿोलीअ सां आहे। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली। सभिनि खे विनती आहे त तव्हां सभु सिंधीअ में ॻाल्हाईंदा।